अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सुपर 30 में वाक़े भली कार चौथा औंठा मारगी थई। नाज़रीन इसराइली फौज जी जारी गज़ा जे इलाइक़े अबू हुसैरा में बमबारी सबब हिकु ई कुटुंब जा 21 भाती शहीद थियल फ़लस्तीनी जो अंक 10,000 खां वधी पियो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू होड़ ते क़ाइम वक़्फ़े जी बासियाबी ताईं चकबंदी खां इनकार करे छॾियो। हमास अख़बार मूजिब इसराइली फौज अस्पतालनि भरिसां क़ाइम आबादियुनि ते बि बमबारी कई। जर्मनी, कब्र ऐं जापान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में फ़लस्तीनियुनि जे हक़ में मुज़ाहिरा कया विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवदेरो हाउस में पीपी अख़बार सां मुलाक़ातनि दौरान चूड़ समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं। आसिफ अली ज़रदारी सां पीपी अख़बार ख़ैर मोहम्मद शेख, तारिक अनवर सियाल बिन मुलाक़ात कई। अॻूणो सदर पीपी में शामिल थींदड़ सरदार अली गौहर ख़ान उमर जी दावत ते सुभाणे खानगढ़ पहुचंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मकानी चूंडनि में कामयाबी माणींदड़ उम्मीदवारनि खे वाधायूं पेश कई वयूं। रिपोर्ट मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी मेयर मुर्तज़ा वाहब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद खे बि कामयाब थियण ते वाधायूं पेश कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त चूंडनि में कराची समेत सॼी सिंध में पीपी उम्मीदवारनि बासिया कामयाबी माणी। चूंडनि मां साबित थियो त सिंध जो अवाम पीपी क़यादत ते एतमाद करे थो। लाहौर में मुस्लिम लीग नून कायद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ सां मॉडल टाउन में पार्टी अॻुवाणनि ख्वाजा आसिफ, एहसन इक़बाल, इसहाक़ डार, मरियम अरग से मुलाक़ात करे मुल्क जी सियासी सूरतहाल बाबति ॻाल्हियूं कयूं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणु आहे त तरक़ीअ जो सफ़र जितां ख़तमु थियो उतां शुरू कंदासीं। कराची में पीपी अख़बार शर्जील मेमण पारां साफ़ी जीएम गोपाल जे लाॾाणे ते तासिर जो इज़हार कयो वियो। रिपोर्ट मूजिब शर्जील लामेमण जो चवणु हो त जीएम गोपाल जे लाॾाणे ते दुख अला पोइरनि खे सब्र जमील अता फरमाए। पीपल्स पार्टी साफ़ी जे गरबातियुनि सां हर दुख में बराबर जी शरीक आहे। रेंजर्स जी सिंध जे कचनि मार इलाइक़नि में कार्रवाइनि दौरान 5 दुहारियुनि खे गिरफ़्तार कयो पियो। तर्जमान मूजिब ॻोठ मीरकोश में कार्रवाई गिरफ़्तार जवाबदारनि खे वधीक जांच लाइ पुलिस हवाले कयो वियो। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार खुर, धाड़न, अगवा ऐं क़त्ल समेत मुख़्तलिफ़ ॻुनहनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि में मोहम्मद हसन कोश, इमदाद अली, नवाब अली, मोहम्मद उमर ऐं फलक शेर शामिल आहिनि। संदन कब्ज़े मां हथियार, ब्लड प्रूफ जैकेट ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। कराची में तार प्लाज़ा बाहि केस में शाहिदनि टारगेट किलर सईद बरम समेत 3 दहशतगर्दनि जी सुञाणप करे वरिती। शाहिद रिक्शा ड्राइवर ऐं गनमैन ॿुधायो आहे त जवाबदारनि फायरिंग करण बाद वकील जे ऑफिसनि खे बाहि ॾिनी। दहशतगर्दी तोड़ अदालत ईंदड़ ॿुधणी ते केस जे वधीक शाहिदनि खे घुराए वरितो। पुलिस मूजिब जवाबदार सईद बरम, इमरान सईद ऐं फैसल जावेद मामा खे गिरफ़्तार कयो आहे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी दौरान शहरी जावेद हुसैन जे वारसनि जी दरख़्वास्त ते डीएसपी तलब कयो वियो। अदालत पुछाणो कयो आहे त अॼु लॻे पियल एसपी इंक्वायरी खे फ़ोन कयो, उहो किथे आहे। हिन अदालत खे आगाही ॾिनी वई त डीएसपी इन्वेस्टिगेशन जवाबदारनि जी तबियत ख़राब हुजण सबबि अदालत में पेश न थी सघियो आहे। ईंदड़ ॿुधणी ते लॻे पियल जांच ऑफिसर पेश थी अॻिराई रिपोर्ट अदालत में जमा कराए। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े ख़याबान ग़ालिब में जवाबदारनि पारां बंगले में घिड़ी पहुची कोशिश कई वई। इतला मिलण ते पुलिस पहुची खेनि गिरफ़्तार करे वरितो। इसाक सरकी जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार बंद वटन तां हथियार रद्द कया पिया आहिनि। खेनि लॉकअप करे वधीक जांच कई पई वञे। सिंध हाई कोर्ट में पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड खिलाफ इंक्वायरी बाबति केस जी ॿुधणी दौरान जस्टिस अमजद अली सहतो एफआईए जे असिस्टेंट डायरेक्टर ते कावड़ जो इज़हार कयो। संदसि चवणु हो त छा तव्हां माण्हुनि में वक़्तु ज़ाया करण जी आदत बणाए छॾी आहे। जॾहिं अॼु जो नोटिस ॾिनो वियो हो त तव्हां रिपोर्ट पेश छो न कई आहे। अदालत केस जी ॿुधणी 2 हफ़्तनि ताईं मुलतवी करे छॾी। हैदराबाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइनि दौरान 13 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। शबीर अबू जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में दानिश, अरशद, शादाब, अली नवाज़, इक़बाल, दीदार, शौकत ऐं समद शामिल आहिनि। संदन कब्ज़े मां मंशियात ऐं चोरी कयल मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं। मीठी बरसात तालके कलोई जे ॻोठ सिद्दीक दल मां 7 ॿारनि जी माउ जो वण में टंगियल लाश उथायो। सदाम बजी जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो आहे त फोती औरत जी सुञाणप 50 वरियनि जी
सहमत ज़ालुंग भील तौर थी आहे। संदसि पिणु अस्पताल मुंतकिल करे बाक़ी जी वधीक जांच कई पई वञे। बाक़ी पात औरत जे घर में सोगवारो माहौल पैदा थी वियो। उडेरोलाल पुलिस कार्रवाई दौरान खादिरो तेल खणी वेंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। फैसल बलोच जी रिपोर्ट मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि अब्दुल्ला यूसुफज़ई ऐं शबीर भट्टी खे 100 लीटर तेल समेत गिरफ़्तार कयो। उन्हनि ॾोह जो एतराफ़ पिणु करे वरितो आहे। उस्मान शाह हुड़ी में अमरसान पुलिस मंशियात रोशन खिलाफ कार्रवाई दौरान में जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। नबी बख्श ख़ासकली जी रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो आहे त कार्रवाई दौरान जवाबदार गुलज़ार ऐं अली शेर ख़ासकली खे गिरफ़्तार करे संदनि खिलाफ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। गंबट में सरकारी नतीजनि मूजिब मकानी चूंड दौरान पीपी उम्मीदवार सदाम जोखियो 521 वोट खणी कामयाबी पाणे वरिती। ममताज़ पेमर जी रिपोर्ट मूजिब चूंड दौरान GD उम्मीदवार 206 वोट ऐं आज़ाद उम्मीदवार गडियल तौर 5 वोट खया। असिस्टेंट कमिश्नर मूजिब वार्ड 6 में 1428 वोट दाख़िल हुआ, जंहिंमां फ़क़ति 732 वोट कास्ट कया विया। मटियारी भरिसां ठारूशाह रोड ते अणॼातल हथियारबंदनि जे हमले में साफ़ी गंगो मिल सख़्त ज़ख़्मी थी पियो। खेसि अस्पताल मुंतकिल कयो पियो। फ़रहान शेख जी रिपोर्ट मूजिब ज़ख़्मी साफ़ी ॿुधायो हो त 62 शख़्स ख़िलाफ़ अगवा केस में शाहिद आहे, जंहिं सबबि मदद हमलो कयो पियो। IG सिंध पारां वाक़े जो नोटिस वठी हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कंबर भरिसां मीरो खान जे ॻोठ ख़ैरगाडाई में लोअर सेकेंडरी स्कूल जी छिति रही पई। खौफ़ में भाॼ दौरान 6 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। रिपोर्ट मूजिब उस्तादनि ॿुधायो आहे त ॿोॾि खां पोइ स्कूल जी इमारत सभुनि हाली जो शिकार आहे। स्कूल जी छितनि जा चापड़ किरण सबबि ॿारड़ा खौफ़ में तालीम कराइण ते मजबूर आहिनि। तरुक वठी इमारत जी नए सिर अॾावत कराई वञे। तड़ी संजय प्राइमरी स्कूल वली मोहम्मद खोसो में उस्ताद गैर हाज़िर हुअण सबबि स्कूल बंदि आहे, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। रिपोर्ट मूजिब रवासिन ॿुधायो आहे त बायोमेट्रिक बावजूदि मुक़रर उस्ताद नथा अचनि ऐं स्कूल खे बि ताला लॻल आहिनि। उस्तादनि जे न अचण ऐं स्कूल बंदि हुअण सबबि ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। आला इख्तियारनि पारां गैर हाज़िर उस्तादनि ख़िलाफ़ नोटिस वठी स्कूल खे बहाल कयो वञे। सखर सिविल अस्पताल से यंग डॉक्टर्स पारां पघारूं न मिलण खिलाफ OPD जो बाइकआउट कयो वियो, जंहिं सबबि मरीज़ परेशानी जो शिकार थी विया। अब्दुल गफूर शेख जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त पघारूं ॾेई जाइज़ मुतालबा मञिया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। OPD जे बाइकआउट सबबि ॾोहरनि इलाइक़नि खां ईंदड़ मरीज़ ॾुखियाईनि जो शिकार थी विया। मेरापुर भरिसां ॻोठ शेर खान लुंड जे रवासिन औरतनि मर्दनि ऐं ॿारनि पारां अॻूणे टाउन चेयरमैन फारूक खान लोधी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणो हो त ॼाणायल पास ज़मीनी तकरार तां ॿिनि नौजवाननि खे गिरफ़्तार करायो आहे। तरुक वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। गिरेलो शहरी भरपासे में बदमनी ते ज़ाब्तो न आयो। रवासिन पारां अमन जी बहाली लाइ एहतजाज कयो वियो। रिपोर्ट मूजिब रवासिन ॿुधायो आहे त अणॼातल जवाबदारनि ॻोठ उस्मान सामटियो बासी गुंगे नौजवान वसीम ब्रोही खां मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे पिया। पुलिस त रुख नथी वठे। आला इख्तियारनि पारां नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। घोटकी ज़िले अंदर वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे अॻवान परवेज़ पोस्ता जे अॻवानी में SSP ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो। खुर्शी सियाल जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हो त चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। पुलिस आपते लाइ के बि क़दम नथी खणे। IG सिंध पारां नोटिस वठी फुर कयल मोटरसाइकिलूं वापसि कराए अमन बहाल कराए वञे। दरबेले शहरी भरपासे में चोरियुनि ऐं फुरनि जी वारदातनि में फाद सबबि रवासी रातूं जागण ते मजबूर थी विया। रिपोर्ट मूजिब रवासिन ॿुधायो आहे त जवाबदार रवासी शरीफ गोपांग जे घर में दाख़िल थिया। मज़ाहिमत ते गरदड़नि खे ज़ख़्मी करे फरार थी विया। आला इख्तियारनि पारां बदमनी जो नोटिस वठी अमन क़ाइमु कयो वञे। उबावड़े में GS सिंध मास पारां अफ़गानियुनि ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हबीब रहमान चाचर जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हो त अफ़गानियुनि जी आबादी सबबि सिंध जो अमन तबाह थियो आहे। खेनि पढ़ियनि खे फौरी तौर सिंध मां निकाली ॾेई अमन अमान जी बहाली यकीनी बणाई वञे।
रानीपुर पुलिस मुकाबले दौरान एक जवाबदार की जख्मी हालत में गिरफ्तार करने की दावा किया है। गुलशन चांडियो की रिपोर्ट मूजिब पुलिस दराजा शरीफ लिंक रोड के मुकाबले दौरान जवाबदार जीशान मला के जख्मी हालत में गिरफ्तार पे वरतो। पुलिस मूजिब गिरफ्तार जवाबदारन खिलाफ मुख्तलिफ थानन ते केस दाखिल आहिन। वधीक जांच कई पई वञे। अगड़ा बरसा खैरपुर लाड़काणू रोड ते अणॼातल हथियारबंदन पेट्रोल पंप से चौकीदार की यरगमाल बढ़ाए अमले का 21 लाख रुपया फुर करे फरार थी विया। रिपोर्ट मूजिब अमले बुधायो आहे त जवाबदारन खिलाफ कार्रवाई करे फुर कयल रकम वापस कराई वञे। दादू में शहरन पारां मुतालबन जी मनता लाइ नादरा ऑफिस के ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। फराज समाली की रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन इल्ज़ाम आणींदे जो त नादरा इंचार्ज फयाज़ मेमण शहरन के सुञाणप कार्ड ठाहे ॾियण में लापरवाही कई जंहिं पर परेशानी जो शिकार थी विया आहियूं। तहरुक पर थो वञे। कुबो सईद खान में स्कूल के उस्तादन पारां मुतालबन जी मनता लाइ बाहुन ते कारियूं पटी ॿधे एहतजाज कयो वियो। खादिम हुसैन जागीरानी की रिपोर्ट मूजिब उस्तादन क्लास वठण दौरान बाहुन ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो। उस्ताद अब्दुल हकीम चांडियो बुधायो आहे त कुबो सईद खान के समूरन स्कूलन में बुनियादी सहूलियतन की खोट है, पर डायरेक्टर एजुकेशन को भी ध्यान नथो ॾे त रुख वठी पेश ईंदड़ परेशानियुनि खां आजो कयो वञे, जीअं हितां जे ॿारनि जो तालीमी मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। उमरकोट अदालत के हुक्म ते सिटी पुलिस कार्रवाई करे 8 महीना अग ज़मीनी तकरार तां अगवा कयल औरतनि ॿारनि खे आज़ाद करायो। रिपोर्ट मूजिब सुहेल कुंबर की रिपोर्ट मूजिब पुलिस कार्रवाई दौरान समेजा बिरादरी के औरतनि ऐं ॿारनि खे थाणे ते आणण बाद खेनि आज़ाद करे छॾियो। मुखबिन जे वारसनि ॿुधायो आहे त ज़मीनी तकरार तां हथियारबंदनि संदन औरतनि ऐं ॿारनि खे अगवा कयो। उबाड़ो पुलिस गुजराली मुकाबले दौरान गिरफ्तार कयल बदनाम धाड़ेल सनावला शर के सिविल कोर्ट में पेश कयो वियो। रिपोर्ट मूजिब घोटकी पुलिस ॿुधायो आहे त अदालत धाड़ेल सनावला के 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते रामदेव पुलिस हवाले करे छॾियो आहे। नासिक सुपर 30 मां फिलहाल एतिरो ही। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 30 TV न्यूज़।